ही पटको कुहाड़ी ही टोपी ही अजरक ही पटको कुहाड़ी सदन खाइनन जी हिफाजत कईया असां को नबी का इबादत कईया असां को नबी का इबादत कईया फ़क़त सिंध तुंहिंजी रुगो सिंध तुंहिंजी तिलावत कईया असां को नबी का इबादत कईया असां को नबी का इबादत कईया। नाज़रीन प्रोग्राम लाड़काणे ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। अॼु असां ॿीहर सिंध जी जेका सकाफ़त आहे इन हवाले सां जंहिं तरीक़े सां सरगर्मियूं सॼी सिंध ऐं लाड़काणे में जारी आहिनि त तरतीब ॾिनो आहे त जेके हिते सरगर्मियूं आहिनि या ख़ासि करे कंबर शदादकोट में ज़िले में या लाड़काणे में उन्हनि खे असां जेको आहे सो फोकस कयूं ऐं उहे सभु शयूं जेके बि पंहिंजे तरफ़ां माण्हुनि कयूं आहिनि या सिंध टीवी नेटवर्क जी तरफ़ां उनजे सॾ ते इल्मु परायो सिंध सवारियो जे सिरे हेठि जेके बि सरगर्मियूं थियूं उहे असां पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु रखियूं आहिनि त जीअं उन्हनि खे मुकमिल तौर ते माण्हू जेके आहिनि बहितर तरीक़े सां ॾिसी बि सघनि उन्हनि खे जेका सुठी कवरेज बि मिली सघे। सो पहिरियों बि असां इन हवाले सां प्रोग्राम कयो, हिन भेरे असां पंहिंजे प्रोग्राम जो पैटर्न इन तरह सां चेंज कयो आहे त उते जेके असांजे मुख़्तलिफ़ स्टेशन्स जा रिपोर्टर आहिनि उहे असांखे उते जेके सरगर्मियूं थियनि पियूं सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां या हिन वक़्तु जंहिं तरीक़े सां तमामु हिकिड़ो पुरजोश तरीक़े सां माण्हू पंहिंजे तौर ते बि सिंध जे सकाफ़ती ॾिहाड़े खे मल्हाइण जे सिलसिले में तयारियूं ज़ोर शोर सां कनि पिया, उहे सभु शयूं पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं। छाकाणि त हीअ जेको सकाफ़ती असांजो ईद जो ॾिहाड़ो आहे उहो इन तरह सां बि अहमियत रखे थो त सॼी दुनिया जे अंदरि असां हीअ बार बार हिकिड़ो मैसेज रिपीट कयूं था त सिंध जा जेके माण्हू आहिनि पंहिंजी सकाफ़त सां पंहिंजी धरतीअ सां पंहिंजी ॿोलीअ सां पंहिंजी रहणी करणीअ सां ऐं पंहिंजे रीतुनि रस्मुनि सां प्यारु कनि था ऐं उनखे बार बार इन तरह सां दुनिया जे आॾो बि असां मुतारिफ़ करायूं था त हीअ उहा बाशऊर ऐं सुजाॻ क़ौम आहे जेका कॾहिं बि पंहिंजी सकाफ़त खे विसारे नथी ऐं हर साल उनखे ख़ुशूसी तौर ते जेको आहे सो मल्हाए पियो वञे। त इन हवाले सां असांजा रिपोर्टर जेके आहिनि उन्हनि खे असां वीडियो लिंक ते वठंदासीं त हू उते इलाइक़े में जेके उन्हनि जे शहरनि जे अंदरि जेके सरगर्मियूं थियनि थियूं छाकाणि त एतिरा वॾा वसी प्रोग्राम थियनि था जो असां उनखे जेको आहे सो समअप करे पंहिंजे टीवी चैनल्स ते जेको आहे सो नथा ॾेखारे सघूं या घणियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके रहिजी थियूं वञनि त असां कोशिशि कई आहे त नंढी नंढी एरियाज़ में जिते जिते जेके नंढा नंढा प्रोग्राम बि थियनि था उहे बि असां पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु रखूं। सो असां हिन वक़्तु असीं हलूं था नसीराबाद में ऐं उते असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे अल्लाह बख़्श कुरैशी असांजो रिपोर्टर, उन सां ॻाल्हायूं था त उते जेके सरगर्मियूं आहिनि कीअं आहिनि ऐं 5 डिसंबर खे मल्हाइण जे हवाले सां कहिड़ियूं जेके आहिनि उते तयारियूं कयूं पियूं वञनि। अल्लाह बख़्श तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो। छा सूरत हाल आहे सकाफ़ती हीउ जेको ॾिहाड़ो मल्हाइण जे हवाले सां नसीराबाद में कहिड़ियूं जेके आहिनि तक़रीबात रिथियूं वयूं आहिनि ऐं कीअं उते जेको आहे सो सरगर्मियूं कयूं पियूं वञनि ऐं माण्हुनि में जेको जोश ऐं जज़्बो आहे उनखे कीअं था ॾिसो? ज़फ़र साहिब, नसीराबाद में बि सिंध टीवी न्यूज़ जे सॾ ते इल्मु पिरायो सिंध सवारियो जे सिरे हेठि मुख़्तलिफ़ प्रोग्राम हिते थी रहिया आहिनि जिन में समाजी तंज़ीम काठियामला नौजवान इतिहाद नसीराबाद पारां मच कचहरी मुनक़िद कई वई आहे। इंडस ग्रामर स्कूल जे तरफ़ां कल्चरल प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। राइस स्कूल जे तरफ़ां कल्चरल प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ रांदीगर आहिनि, क्रिकेट जी टीमूं आहिनि मुख़्तलिफ़, उन्हनि रांदीगरनि जे तरफ़ां जेको आहे सो सिंध टीवी न्यूज़ जे ॾिनल सॾ इल्मु पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि रांदियूं मुनक़िद कयूं वयूं आहिनि जंहिंमें अजरकनि जा तोहफ़ा ऐं टोपीअ जा तोहफ़ा खटंदड़ रांदीगरनि खे ॾिना वेंदा। उनखां अलावा तालीमी इदारनि में जेके प्रोग्राम मुनक़िद थियल आहिनि ऐं जेके प्रोग्राम थी चुका आहिनि उन्हनि में बि ॿारनि खे कामयाबु थियण ते टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा ॾिना पिया वञनि। चोतरफ़ टोपी अजरक ऐं टुक जूं जेके रिलियूं आहिनि उहे लॻायूं वयूं आहिनि ऐं हर तरफ़ हर स्कूल में हर तालीमी इदारे में तालका प्रेस क्लब में हर हंधि ते हिकिड़ो सकाफ़ती ॾेख नज़र अची रहियो आहे ऐं सकाफ़त सां जरकंदड़ नज़ारा नज़र अची रहिया आहिनि। पूरे शहर में वॾे जोश वलवले ऐं ख़ुशीअ सां
5 डिसंबर जो इंतज़ारु थी रहियो आहे त 5 डिसंबर जे ॾींहं ते वॾे जोश ऐं वलवले सां समूरा नसीराबाद वासी सकाफ़त जो ॾींहुं इल्मु पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि मल्हाईंदा। इन सिलसिले में 5 डिसंबर ते नसीराबाद में तमामु घणियूं रैलियूं निकिरंदियूं आहिनि, जिन में शहरी इत्तेहाद जे तरफ़ां रैली कढी वेंदी। समाजी तंज़ीम काठिया बाज़ार वेलफेयर एसोसिएशन, काठिया महला नौजवान इत्तेहाद, नूनारी महला वेलफेयर एसोसिएशन, महराण वेलफेयर एसोसिएशन, तालका प्रेस क्लब जे तरफ़ां रैलियूं निकिरंदियूं। मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि जे शागिर्दनि तरफ़ां आचर ॾींहुं जेतोणीकि मोकल जो ॾींहुं आहे, पर मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि पारां शागिर्दनि खे क़ौमी सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण लाइ इहो ॾींहुं ॾिनो वियो आहे, जेकी आचर हुजण बावजूदि स्कूलनि में ईंदा ऐं स्कूलनि मां वॾियूं रैलियूं निकिरंदियूं, जिन में उस्ताद, शागिर्द, शहरी शामिलु हूंदा। त हीअ तक़रीबूं जेके आहिनि उहे मुसलसल गुज़िरियल हफ़्ते खां नसीराबाद में जारी आहिनि, जेके अॼु बि जारी आहिनि। ऐं 5 डिसंबर ते जेका तक़रीब थींदी उहा मरकज़ी तक़रीब हूंदी, जंहिंमें तमामु वॾे जोश वलवले ऐं ख़ुशीअ सां शहरनि प्रोग्राम मुरतब ॾिना आहिनि, जंहिंमें हू शरीक थींदा ऐं हिकु वॾी शानदार रैली निकिरंदी तालका प्रेस क्लब खां, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी, सॼे शहर जो गश्त कंदी। क़ौमी गीत पेश कया वेंदा, टेबलोज़ पेश कया वेंदा, जंहिंखां पोइ वरी उहा रैली वापसि अची तालका प्रेस क्लब जे अॻियां ख़तमु थींदी। ऐं हीउ जेको सिलसिलो आहे सकाफ़ती ॾींहं खे मल्हाइण जो, उहो गुज़िरियल हफ़्ते खां नसीराबाद में जारी सारी आहे। मच कचहरियूं मुनक़िद थी रहियूं आहिनि, अदबी मेड़ाका मुनक़िद थी रहिया आहिनि, शेरो शाइरीअ जा मुक़ाबला थी रहिया आहिनि ऐं इल्मु परायो सिंध संवारियो जे सिरे हेठि सिंध टीवी न्यूज़ जे सॾ ते पूरे शहर में सकाफ़ती रंग रंगियल आहिनि, जंहिंमें अजरक, टोपियूं, टुक जूं रिलियूं, हर तरफ़ सकाफ़ती नज़ारा मौजूदु आहिनि। जी वॾी महिरबानी अलाह बख़्श तव्हां असांखे पंहिंजे इलाइक़े जी जेका सकाफ़ती सरगर्मियुनि जे हवाले सां जेका सूरत हाल हुई उन बाबति ॼाण ॾिनी। नाज़िल लाड़काणे ऐं कंबर शदादकोट ज़िलनि में जेके सकाफ़ती सरगर्मियुनि जे हवाले सां तक़रीबूं मुनक़िद थियूं आहिनि, या उनखां पोइ 5 डिसंबर ते जंहिं तरीक़े सां तयारियूं कयूं वियूं आहिनि, ऐं हिन भेरे तमामु वॾो जोशो ख़रोश सिंध जे माण्हुनि में नज़र अचे पियो त हू हिन ॾियारे खे सेलिब्रेट जेको आहे सो भरपूर तरीक़े सां कनि ऐं दुनिया जा इहो मैसेज वञे त सिंध जा माण्हू पंहिंजे तहज़ीब सां, पंहिंजे कल्चर सां, पंहिंजी ॿोलीअ सां केतिरो जेको आहे सो प्यारु कनि था। सो यकीनन इहा जेका आहे हिकिड़ी बहितर सोच डेवलप थी आहे सिंध जे माण्हुनि में, त हू इन तरह सां जेको आहे सो पंहिंजे तौर ते बि जेतोणीकि मुख़्तलिफ़ जेके नेटवर्क्स आहिनि, या ख़ासि करे सिंध टीवी नेटवर्क इन हवाले सां जेको आहे सो उनखे भरपूर मोट बि मिलंदी आहे ऐं हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ स्लोगन्स जे तहत हीअ ॾियारो मल्हाईंदा आहिनि। पर जंहिं माण्हू पंहिंजे तौर ते बि जॾहिं इल्मु परायो सिंध संवारियो जी ॻाल्हि थिए थी त उहो जेको आहे सो उनखे भरपूर तरीक़े सां मोट ॾियनि था ऐं मल्हाइनि था। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो सरगर्मियूं उरूज ते आहिनि, तयारियूं उरूज ते आहिनि। बाक़ी कुझु ॾींहं वञी जेको आहे सो 5 डिसंबर में बचा आहिनि, त इन हवाले सां जेको आहे सो माण्हुनि में तमामु घणो जोशो ख़रोश नज़र अचे थो। हिन भेरे जंहिं तरीक़े सां असां सरगर्मियूं ॾिसूं था त वॾे तादाद में जेके माण्हू आहिनि उहे 5 डिसंबर ते ॿाहिरि निकिरंदा, ॿार बच्चा, औरतूं, नंढड़ा नौजवान, उहे सभु जेके आहिनि पंहिंजे हिन सकाफ़त ऐं कल्चर खे उजागर कंदा, टोपी ऐं अजरक पहिरे ऐं पंहिंजूं जेके सकाफ़ती शयूं आहिनि उनखे उजागर करे हीउ पंहिंजो शानदार जेको ईद जो ॾियारो आहे उहो मल्हाईंदो। असां मुख़्तलिफ़ जेके तक़रीबात थियूं ऐं मुख़्तलिफ़ जेके रिपोर्टनि जी उते जी जेका सूरत हाल उन इलाइक़नि जी, उहा असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कई। असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा, अलाह निगहबान।